न इक़दामात खणी सघी आहे, न माण्हुनि खे सही ट्रीटमेंट ॾेई सघी आहे, न उन जो टेस्टिंग सिस्टम सही करे सघी आहे। थियणो इहो हुयो जो तव्हांजो हब, तव्हांजो वॾे में वॾो शहर हिन इलाइक़े में तरह खे कवर पियो करे सखर लाड़काणो। सखर में वञी हाणे हफ़्तो थियो आहे त उते टेस्टिंग सेंटर खोलियो अथऊं। जेतिरो स्प्रेड थियणो हुयो, जेतिरी वबा फैलणी, उहा मैक्सिमम जेका सिंध गवर्नमेंट सही नमूने में इक़दाम न वठी सघी उन जे करे फैली आहे। हाणे बि सिर्फ़ु तकरीरनि ताणी महदूद आहिनि ॻाल्हियूं, ऑन ग्राउंड प्रैक्टिकली गवर्नमेंट कुझु नथी करे। ॿियो लॉकडाउन खे सपोर्ट करनि था, सिंध गवर्नमेंट ॾाढो घणो आहे त लॉकडाउन थिए, पर लॉकडाउन जा जेके असरात था थियनि महिनत मज़दूरीअ वारे माण्हुनि ते, उनखे राशन ॾियण बि गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे, पर उहो गवर्नमेंट नथी पूरो करे सघे। ॾिसो था त अॼु बि राशन जेको आहे, जेतिरी बि डिस्ट्रीब्यूशन थी आहे, हिकु त पहिरीं ॻाल्हि ॾाढी घटि डिस्ट्रीब्यूशन थी आहे, उन में वधि में वधि करप्शन थी आहे, ऐं जेके मुस्तहिक माण्हू न हुया उन्हनि खे ॾिनो वियो आहे, सियासी बुनियादनि ते ॾिनो वियो आहे। मां सम्झां थो त हिन इशूअ खे संभालण में सिंध गवर्नमेंट जो किरदारु ॾाढो नेगेटिव रहियो आहे ऐं बुरी तरह सां फेल थी आहे सिंध गवर्नमेंट। अच्छा, शिकारपुर में भी केसेस तमामु घणा वधंदा आहिनि। शिकारपुर सिहत खाते जे बारे में छा चवंदा? सिंध गवर्नमेंट में DHO असांजो वेठो आहे हिकिड़ो सियासी बुनियादनि ते, हुनजी प्रैक्टिकल परफॉर्मेंस ॾाढी ज़ीरो आहे, ऐं हिन वक़्तु बि दवाउनि में करप्शन हले थी ऐं नाअहल माण्हुनि खे रखियो थो वञे। उहो हिकिड़े सियासी घर जो माण्हू आहे, उनखे जेका सियासी वाबस्तगी आहे उहा हिन वक़्तु ओवर पावर थी करे। हिते प्रैक्टिकली को बहितर माण्हू, को बहितर डॉक्टर, को बहितर एडमिनिस्ट्रेटर रखियो वञे हा, जंहिंमें सिंध गवर्नमेंट वरी बि फेल थी आहे। त सियासी बुनियादनि ते सॼो कमु हले थो, उन्हनि माण्हुनि खे नवाज़ियो थो वञे, पर जेका ज़रूरत आहे हिन वक़्तु शिकारपुर जी, त सुठा डॉक्टर हुजनि या सुठो एडमिनिस्ट्रेटर हुजे, उन में DHO साहब बुरी तरह सां फेल थियो आहे। गवर्नर राज जूं बार बार ॻाल्हियूं हलनि थियूं, तव्हां छा चवंदव? मां नथो सम्झां, खपे या गवर्नर राज त हिन शइ जो हल नाहे, छो जो करे हिन वक़्तु पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट जी उहा स्टेज अची वई आहे जो हो स्केप रूट था ॻोल्हनि, उहो पाण ॻोल्हा में आहिनि। हिन वक़्तु असां हाणे सियासी यतीम कीअं थियूं, वरी सिंध जे माण्हुनि खे अची ख़राबु कयूं, रोडनि ते निकिरूं, माण्हुनि खे ॿुधायूं त साईं असां सां ज़ुल्म थी वियो। त मां नथो सम्झां त हिकिड़ो आइनी तरह बि ग़लति आहे गवर्नर राज, ऐं गवर्नर राज मसइले जो हल न आहे। हिननि खां परफॉर्मेंस वठिजे, हिननि जी अकाउंटेबिलिटी थिए, हिननि खे माण्हुनि चूंडियो आहे, हे परफॉर्म करे, परफॉर्म नथा करनि उते सभु ॿुधाइणु हिननि खां गुच्छा थिए, हिननि खे पाए तकमील था अहिड़े क़िस्म जो इहो हिन लाइ हिकिड़ो रिलीफ थींदो अगरि गवर्नर राज लॻी वियो या का अहिड़ी फेडरल गवर्नमेंट मुदाख़लत कई, त मां सम्झां थो हिननि खे हिकिड़ो रिलीफ मिलंदो त हे वरी अची सियासी यतीम थी ऐं रोडनि ते निकिरी वेंदा। उहो ॾिसो न, उन में सिंध गवर्नमेंट हिकिड़ी अहिड़ी हुकूमत आहे जंहिंखे तव्हां अगरि पैसा ॾींदव त उहो कुझु बि विकिणी था सघनि। हे DCs कंहिंजा रखरायल आहिनि, लाड़काणे जो DC कंहिंजो रखरायल आहे, इन ॻाल्हि ते कोई नथो वञे।